आज खुदा बख्शे गोठ पहुंच चुका हूँ। सलीम तो हम ईद मुबारक मिलन दोस्त आखिर में नज़ीर के आलम खुश आयो खैर नदीम का खुश साईं खैर मुबारक तव्हां खे मुबारक हुजे भला खुश आयो खैर कुछ न जाए चवणो कुछ भी ना है। हाँ सर चाचे खुदा बख्श और अगु भी तव्हां आया हुआ एक दफ़ो साईं सब का बेरा चाचे खुदा बख्श जी वॾी महिरबानी लख थोरा जो हर वक्त असांखे मोहबत ॾिनियूं अथई ऐं ॾींदो रहे थो इंशाल्लाह। ऐं ॿियो चकर नसीब थियो आहे हिते हिकु रिकॉर्डिंग दौरान आयो राज राणीअ जे वरी हींअर मैदान ते पहुतल आहियूं इंशाल्लाह ज़िंदगी रही त इहे सफ़र जारी ऐं जारी रहंदा। ऐं चाचे को वरी बैत ॿुधंदासीं रिकॉर्ड कंदासीं बैत चाचे खां साईं रखियो मां तव्हांजो बैत माशाल्लाह तमामु बहितर हुया ऐं इंशाल्लाह मज़ो अॼु बि वठंदासीं। वरी संगत आई आहे तमामु प्यारा प्यारा दोस्त आया आहिनि सिंध बलोचिस्तान जा। बिल्कुल बिल्कुल वरी महिरबानी अदा खुश रहे सलीम खुश रहे। ये सब साथी हमारे खड़े हैं और दोस्त बहुत दूर से पहुंचे हैं यहाँ पर। जी सर आप कैसे हैं सलीम साहब? शुक्र अल्हम्दुलिल्लाह उस्ताद का एहसान है शुक्र अल्हम्दुलिल्लाह। यहाँ कब से रह रहे हैं आप? उस्ताद हम तो पैदा ही इधर हुए हमारे अच्छा पर्दा रहे इस मेले में? जी 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 बड़ी मेहरबानी जी। पिरी आया पेर भरे सजण ॾिसी साम्हूं पयो हरारे ह्याम ठरे आया मुंहिंजे अंगण ते काफ़ी कुर्ब करे अचण साण परे थिया ग़म गुलम मन चए। ही अॼुकल्ह दौर अर्ज़ु कयईं त अॼुकल्ह दौर आहे चमचनि जो। अॼुकल्ह दौर आहे चमचनि जो। चमचा ॾाढा होशियार आहिनि ॻोल्हे ॾिसो ॻोठनि में ॿ टे के चार आहिनि परे भॼ चमचनि खां इहे चंडा चमकेदार आहिनि सोच कजांइ गुल मोहम्मद सजण सीने जा वार आहिनि। ही ॻाल्हि मुंहिंजी तूं यार ॿुधो इतबार न कर जवानीअ ते जवानी इहा नादानी थी ॾिस पोड़े जे परेशानीअ ते कॾहिं त घर जो मालिक हो अॼु महांगो आहे मानीअ ते। पर गंदा माण्हू गंदी आदत जन लॼ आहे लुती न की कढ़िया न की पढ़िया न का अथनि रोत रुती चई कंहिं अशराफ़ जी ॾिठूं जाम मंझि जुती त ड्रोड़ पाए ड्रोहा उते खणंदा अची पोइ हेठां पादर मथां जूता अची ख़ल्क खुती अहिड़ी माण्हुनि मलूक चए का ॾिनर अथनि सुती तोड़े दर ते न हूंदनि कुती त बि आकड़िया घुमंदई अबासी चए। वाह सही वाह वाह जय खुदा बख्श। हिते असांजे सिंध जे शिकारपुर जे मशहूर हिकिड़े सखी मर्द चाचे खुदा बख्श जाफ़री वटि। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चाचा हिकिड़ो सवाल आहे तव्हां खां त सदाई तव्हां वटि मानियूं दावतूं खाईंदा आहिया जी साईं जी जी। इहो कहिड़ो राज़ आहे तव्हांखे वाला दोस्तनि खे घुराइण में उनजी ख़िदमत करण में सुकून मिलंदो आहे मज़ो ईंदो आहे? महिमान नवाज़ हज़रत इब्राहिम जेको हूंदो जंहिं ताणे मेज़मान न ईंदो त अकेलो पाण मानी न खाईंदो हो। जी जी हे असां मानी ॿाहिरियां माण्हू मिज़मान ईंदा आहिनि असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे। ॾियण वारो त अलाह पाक आहे जेको नसीब आहे अलाह उन्हनि खे खाराईंदो आहे। असांजे हथ में का बि ॻाल्हि कान्हे इहो अलाह जो वस जो ॻाल्हि आहे जेको महिमान खे नसीब खाराईंदो आहे उहो अलाह जो ई ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी चाचा अलाह से तव्हांखे सदाई आबाद कंदो भोला तव्हांखे आबाद कंदो। सिंध जो मायानाज़ डायरेक्टर मुमताज़ ख़ासकली साहब हिते माखी खे इंजॉय करे रहियो आहे ऐं मखण खे। मुमताज़ साहब कीअं लॻो चाचे वटि सदाई अचणु थींदो आहे पर पोइ बि चाचे लाइ हाणे छा मतलब चाचे जी मोहबत असांखे वठी सदाई शिकारपुर ईंदा आहिनि पहिरियों चाचे ई फोन ईंदी आहे बाबा मूं ॾे अचणो पाण वधि खां वधि कोशिशि चाची जी मोहबतूं दोस्तनि खे ख़बर आहे अकेलो वेठो आहे उतां की माण्हू आहे अल्लाह ताला चाची खे गंज ॾींदो मदीने दादन को मुबारक ॾियूं दोस्त हिते मौजूद आहिनि सतार लाड साहब दोस्त चाचे जे बारे में चाचो पांचो मत पाण हेॾो चाचा चला के ॿियो कहिड़ो हाल आहे? ॿियो की तो मारी खासी न तोरे वधीक तव्हांखे जेॾी महिल मारी तफ़सील कराईंदा। रिकॉर्डिंग भले साल हली
वो भुलियो रिकॉर्डिंग में ही हले ॿिए जो क्रेडिट मूंखे न ॾे भुलियो आहे फैसल तागो जी सीरियल करे वियो आहे 26 जी 17 थी अथसि गॾिजी वियो न फ्लैश अरे थियो त मोहबत न कर मुज़ीअ सां इहो थी सालिखनि जो सबक़ु फल न मिलंदी फ़ाइदे जो रुक मिड़ेई रुको खंड जे बि ॻोढ़े खां चङनि चूंडियो अको तूं सेके ॿधेसि सूर खे हू दुरुस्त छुटाए धक सखीअ ऐं शू अञा अर्ज़ कयईं त उथी जाग जल्दी सुम्हण खे छॾे ॾे आहे पहर पोयूं वेहण खे छॾे ॾे वेहण हक़ वास्ते वाजुबा तोले अजायो पजायो वेहण खे छॾे ॾे मोहबत जो मज़ो वठी यार ॾिस तूं रुसण नाहे चङो रुसण खे छॾे ॾे फ़ानी ही दुनिया आख़िर आहे फ़ानी हसद होॾो हस्ती हुअण खे छॾे ॾे झुकण दर ख़ुदा जे बहितर आहे तोले गैरनि जे आॾो झुकण खे छॾे ॾे आहे जे उज़बन खां साबित सजो तूं कर यार महिनत पिनण खे छॾे ॾे मिले की न इज़त जंहिं महफ़िल में तोखे वरी उन महफ़िल में वञण खे छॾे ॾे हुजे को जो नाराज़ तुंहिंजे अचण ते वरी यार ओॾे अचण खे छॾे ॾे रखी ख़ौफ़ दिलि में ॾिस ऐब पंहिंजा ॾिसी ऐब ॿियनि जा खिलण खे छॾे ॾे रुले छो थो नाहक रातियां ऐं ॾींहं रंजाए न माण्हू रुलण खे छॾे ॾे न गाफ़िल थी गुल मोहम्मद गुज़ार जो हयाती गैरनि सां गॾिजी घुमण खे छॾे ॾे अर्ज़ कयईं त अर्ज़ थियो त आवेलो घिटिन में घुमण ठीकु न आहे सुञाईअ सां घर में सुम्हण ठीकु न आहे कंहिंजो कमु हथनि मां नथो थी सघिजे सखणो दिलासो ॾियणु ठीकु न आहे मर्दनि जी ज़बां हूंदी आहे हिकिड़ी कूड़ो वाइदो करणु ठीकु न आहे सूर्य मैदान में सिर ॾींदा आहिनि ॾेई पुठीअ पोइते भॼणु ठीकु न आहे ॾिंगा ऐं ॾावा पंहिंजा चङा आहिनि ॿाहिरिनि सां भत ते रुसण ठीकु न आहे दोस्ती रखिजे त ॾिसी वाइसी रखिजे मूज़ीअ सां मोहबत रखणु ठीकु न आहे कजनि तां उन वटि जेको वरजाए अंधे जे अॻियां रुअणु ठीकु न आहे हू चवे न आखे न सलाही हणे का उन दोस्त वटि रहणु ठीकु न आहे सोणा ऐं कोझा अलाह जा आहिनि करे ठठोल कंहिं ते खिलणु ठीकु न आहे हुजे मुड़सी पंहिंजी या हुजे जोन पाड़े भाड़ीअ जे भर में वेहणु ठीकु न आहे मिलजे हमेशा बुरकी यार मिलजे काविड़ जी कंहिंसां मिलणु ठीकु न आहे खणी नेण निमाणा निहारण त घुरिजे तिरछी निगाहुनि सां तकणु ठीकु न आहे रखी नी नातो निभाइणु चङो आहे कची तंद दोस्ती छिड़णु ठीकु न आहे नशे खां नौजवान खे ख़ुदा शल बचाए भंग चर्स हेरून पीअणु ठीकु न आहे गफ़लत में जेको करे तोखे गुमराह त गाफ़िल सां गुल मोहम्मद घुमणु ठीकु न आहे